ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 18/2025। और मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार आत्म अभिमानी थी करे वियो अंदर घुरदा रहो मां आत्मा आहियां। देही अभिमानी ठहो सचो चाट रखो त समझदार थींदा वेंदा। ॾाढो फ़ाइदो थींदो। बेहद जे नाटक खे सम्झण वारा ॿार कंहिं हिकु लॉ अर्थात नियम खे सुठी रीति सम्झंदा। बेहद जे नाटक खे सम्झण वारा ॿार कंहिं हिकु लॉ खे सुठी रीति सम्झंदा आहिनि। उत्तर आहे इहा अविनाशी नाटक आहे। इन में हर हिकु पाठधारी खे पाठ वॼाइण पंहिंजे घर में पंहिंजे समय ते अचिणो ई पवंदो आहे। हीअ अविनाशी नाटक आहे। हिन में हर हिकु पाठधारी खे पाठ सम्झाइण पाठ वॼाइण पंहिंजे समय ते अचिणो ई पवंदो आहे। कोई चए असां सदा शांतिधाम में रही रहूं त इहा लॉ न आहे। उन्हनि खे त पाठधारी न चईंदासीं। इहे बेहद जी ॻाल्हियूं बेहद जो बाप बि तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। ओम शांति। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो, देह अभिमान छॾे करे वियो। बेहद जो बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। सम्झाइबो उनखे आहे जो बेसमझ हूंदा आहिनि। आत्मा सम्झदी आहे कि बाप सच चईंदा आहिनि। असां आत्मा बेसमझ थी वियासीं। मां आत्मा अविनाशी आहियां, शरीर विनाशी आहे। मां आत्म अभिमानी छॾे देह अभिमान में फसी हुयमि त बेसमझ ठहियमि न। बाबा चईंदा आहिनि सभु ॿार बेसमझ थी विया आहिनि, देह अभिमान में अची विया आहिनि। पोइ तव्हां बाप द्वारा देही अभिमानी ठहींदा आहियो त बिल्कुलु समझदार थी वेंदा आहियो। कोई त ठही विया आहिनि, कोई पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। अधु कलाकु लॻियो बेसमझ ठहिण में, पोइ अंतिम जन्म में समझदार थी वियो। अधु कलाक सां बेसमझ थींदे थींदे 100% बेसमझ थी वेंदा आहियो। पोइ देह अभिमान में अची करे ड्रामा प्लान अनुसार तव्हां किरदा ई आया आहियो। हाणे तव्हांखे सम्झ मिली। पोइ बि पुरुषारत ॾाढो करिणो आहे छो जो ॿारनि में दैवी गुण बि खपनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुयासीं। पोइ हिन समय निर्गुण ठही विया आहियूं। कोई बि गुण न रहियो आहे न। तव्हां ॿारनि में बि नंबरवार पुरुषारत अनुसार हिन खेल खे सम्झंदा आहिनि। सम्झे बि केतिरा वर्ष थी विया, पोइ बि जो नया आहिनि उहे सुठा समझदार थींदा वेंदा आहिनि। ॿियनि खे बि ठाहिण जो पुरुषारत कंदा आहिनि। कोई त बिल्कुलु ई सम्झो ई न आहे, बेसमझ जा बेसमझ ई आहिनि। बाबा आहिनि समझदार ठाहिण। ॿार सम्झंदा आहिनि माया जे कारण असां बेसमझ थी विया आहियूं। असां पूज्य हुयासीं त समझदार हुयासीं, पोइ असां ई पुजारी ठही बेसमझ ठही विया आहियूं। हाणे आदि सनातन देवी देवता धर्म प्राय लोप थी वियो। इन्हनि खे दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे इन्हनि जो। इहे लक्ष्मी नारायण केतिरा समझदार हुया, राज्य कंदा हुया। बाबा चईंदा आहिनि तत्व छो जो हिकु गद्दी त न वेंदी, 8 वेंदी न। त तव्हां सम्झो असां बि हूंदासीं। ऐं जेका ॿिया रॉयल फैमिली वारा हूंदा उहे बि त तख़्त ते वेंदा न पंहिंजे। त बाबा चवनि था तत्व तव्हां बि पंहिंजे लाइ सम्झो। इहे ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे न। सिवाय बाप जी कोई सम्झाए न सघंदो है न। सिवाय बाप जी कोई सम्झाए न सघंदो। हाणे महसूसु थींदो आहे बाबा ई ऊच समझदार ते समझदार हूंदा न। हिकु त ज्ञान जो सागर बि आहे, सर्व जो सदगति दाता बि आहे, पतित पावन बि आहे। हिकु जी महिमा आहे। एतिरो ऊच बाप अची करे बार चई कीअं सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। ॿार हाणे पावन ठहिणो आहे। इन्हनि जे लाइ बाप हिकु ई दवाई ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि योग सां तव्हां भविष्य 21 जन्म जे लाइ निरोगी थी वेंदव। तव्हांजा सभु रोग दुख ख़तमु थी वेंदा। तव्हां मुक्ति धाम में हली वेंदव। कीअं? योग सां। अविनाशी सर्जन वटि हिकु ई दवाई आहे। कहिड़ी? ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो
त सभु रोग ख़तमु थी वेंदा, तव्हांजा सभु दुख ख़तमु थी वेंदा। बाबा वटि इहे हिकु ई दवाई आहे ताकी तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिण जे लाइ ऐं सभिनि जा सभु दुख दूरि करण लाइ हिकु ई इंजेक्शन आत्माउनि जे खे बाबा लॻाईंदा आहिनि। ईअं न कोई मनुष्य बैरिस्टर बि ठहींदा, इंजीनियरिंग बि कंदा, न। हर हिकु आदमी पंहिंजे पंहिंजे धंधे में लॻो वियो आहे। ईअं बाबा जो धंधो छा आहे? सभिनि खे पावन ठाहिण जो। बाबा खे चईंदा आहिनि अची करे पावन ठाहियो, छो जी पतित पने में दुखी आहे न, दुख आहे। शांतीधाम खे पावन दुनिया न चईंदासीं, स्वर्ग खे ई पावन दुनिया चईंदासीं। इहे बि सम्झाइबो आहे मनुष्य आत्मा, मनुष्य शांती ऐं सुख चाहींदा आहिनि। सची सची शांती त हुते आहे न जाते शरीर ई न आहे, उनखे चइबो आहे शांती धाम, है न। सची सची शांती त हुते आहे जाते शरीर ई न आहे असांजो, मथे परमधाम में, उनखे चइबो आहे शांती धाम। उनखे चइबो आहे शांती धाम। ॾाढा चईंदा आहिनि शांती धाम में रहूं, परंतु इहा लॉ न आहे। उहो त पाठधारी ई न थिया न, ॿार नाटक खे सम्झी विया आहिनि। जॾहिं एक्टर्स जो पार्ट हूंदो आहे तॾहिं ॿाहिरि स्टेज ते अची करे पार्ट वॼाईंदा आहिनि। इहे बेहद जी ॻाल्हियूं, बेहद जो बाप सम्झाईंदा आहिनि। ज्ञान सागर बि उन्हनि खे चइबो आहे न। सर्व जे सदगति दाता पतित पावन उहो ई हिकु आहे। सर्व खे पावन ठाहिण वारा तत्व न हूंदा आहिनि। पाणी आदि सभु तत्व आहिनि, उहे कीअं सदगति कंदा? आत्मा ई पाठ वॼाईंदी आहे न, है न। हठ योग जो बि पाठ आत्मा ई वॼाईंदी आहे। कोई बि चाहे हठ योग बि आहे, उहा बि आत्मा ई वॼाए थी। इहे ॻाल्हियूं बि जो समझदार आहिनि उहे सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि। बाबा केतिरो सम्झायो आहे। कोई अहिड़ी युक्ति रचो जो मनुष्य सम्झे कीअं पूज्य सो पुजारी ठहींदा आहियूं, है न। जीअं माण्हू हाणे पूज्य लाइक़ु आहे, मतिलबु हाणे माण्हू सभु हुनजी इज़त कंदा आहिनि, लेकिन हुन कुझु अहिड़ो शब्द चई वठईं, अहिड़ो कुझु ग़लति कमु करे वठईं त उनखे सभिनि जे अॻियां झुकणो पवंदो आहे न। त हीअं कुझु सम्झायो कि कीअं असां सत्युग त्रेता पावन हुयासीं, पोइ कीअं असां ग़लति कमु करण जे कारण असां पुजारी ठहिया। पूज्य आहे नई दुनिया में, पुराणी पुजारी आहियूं पुराणी दुनिया में। पावन खे पूज्य, पतित खे पुजारी चइबो आहे। हिते सभु पतित आहिनि, छो जो विकार सां पैदा थींदा आहिनि न। हुते त श्रेष्ठ आहिनि, ॻाईंदा बि आहिनि संपूर्ण श्रेष्ठाचारी। हाणे तव्हां ॿारनि खे अहिड़ो ठहिणो आहे, महिनत आहे न। मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। सभई चईंदा आहिनि यादि में रहणु ॾाढो मुश्किल आहे। असां जेतिरो चाहींदा आहियूं यादि में रही न सघंदा आहियूं। कोई सचाई सां गॾु चार्ट लिखे त ॾाढो फ़ाइदो थी सघंदो आहे। बाबा ॿारनि खे इहे ज्ञान ॾींदा आहिनि कि मनमना भव। तव्हां अर्थ सहित चईंदा आहियो, तव्हांखे बाप हर ॻाल्हि यथार्थ रीति अर्थ सहित सम्झाईंदा आहिनि। बाप सां ॿार कई प्रकार जा प्रश्न पुछंदा आहिनि। बाबा करे करे दिलि वठण लाइ कुझु चई ॾींदा आहिनि, परंतु बाप चईंदा आहिनि मुंहिंजो कमु ई आहे पावन ठाहिणु, मूंखे त सॾु ई कंदा आहिनि न। इन करे तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा शरीर सहित पावन हुयासीं, हाणे उहो ई आत्मा शरीर सहित पतित थी आहे। 84 जन्मनि जो हिसाबु आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हीअ दुनिया कांटनि जो जंगल आहे। इहे लक्ष्मी नारायण त फूल आहिनि न, उन्हनि जे अॻियां कांटा वञी करे चईंदा आहिनि तव्हां सर्वगुण संपन्न, असां पापी कपटी आहियूं। सभिनि खां वॾो कांटो आहे काम विकार जो। बाबा चईंदा आहिनि हिन ते जीत पायो त जगत जीत ठही वेंदो। मनुष्य चईंदा आहिनि भॻवान खे कोई न कोई रूप में अचिणो ई आहे, भागीरथ ते विराजमान थी अचिणो आहे। भॻवान खे अचिणो ई आहे पुराणी दुनिया खे नयो ठाहिणु। नई दुनिया खे सतो प्रधान, पुराणी दुनिया खे तमो प्रधान चइबो आहे।
जबकि हाणे पुरानी दुनिया आहे त ज़रूरु बाप खे अचिणो पए, है न। बाब खे रचयिता चईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि, केतिरी ख़ुशी थियणी खपे। बाक़ी कंहिंजो कर्म भोग जो हिसाबु किताबु आहे, कुझु बि आहे, उहो त भोगणो ई आहे न। इन में बाबा आशीर्वाद न कंदा, असांखे सॾु कंदा आहिनि। बाबा अची करे वरसो ॾियो। बाबा सां छा वरसो पाइणु चाहींदा आहियो? मुक्ति, जीवन मुक्ति जो। मुक्ति, जीवन मुक्ति जो दाता त हिकु ज्ञान सागर बाप ई आहे न। हिन करे उन्हनि खे ज्ञान दाता बि चइबो आहे। भॻवानु ज्ञान ॾिनो हुयो, परंतु कॾहिं कीअं ॾिनई इहे कंहिंखे बि पतो न आहे। सॼो मुंझारो इन में आहे, है न। सॼो मुंझारो हिन में आहे। कंहिंखे ज्ञान ॾिनई इहा बि कंहिंखे पतो न आहे। सॼो मुंझारो हिन में आहे कि बाबा कंहिंखे ज्ञान ॾिनई, इहा बि कंहिंखे पतो न आहे। हाणे इहे ब्रह्मा वेठो आहे, इन्हनि खे मालूम पियो कि असां हम सो नारायण हुआसीं, पोइ 84 जन्म भोगिया। इहे बि नंबर 1 में आहिनि। बाबा बतलाईंदा आहिनि, मूंखे त अखियूं, मुंहिंजियूं त अखियूं ई खुली वियूं, है न। इन्हनि खे बि मालूम पियो आहे ब्रह्मा बाबा खे। सोचो कीअं शिव बाबा शुरू में आया हूंदा, कीअं ब्रह्मा बाबा खे ज्ञान मिलियो हूंदो, सम्झ आई हूंदी कि मां ही 84 जन्म वठी आयो आहियां, ऐं मां पहिरें नंबर कृष्ण आहियां। इहे नंबर 1 में आहे न। बाबा बतलाईंदा आहिनि, मुंहिंजियूं त अखियूं ई खुली वियूं। तव्हां बि चईंदा आहियो असांजी त अखियूं ई खुली वियूं। 3 नेत्र त खुलंदो आहे न। तव्हां चईंदा असांखे बाप जो सृष्टि चक्कर जो पूरो ज्ञान मिलियो। मां जो आहियां, जहिड़ो आहियां, मुंहिंजी अखियूं ई खुली वियूं। केतिरो वंडर आहे न, है न। ॾिसो, माण्हू त चईंदा अरे वाह श्री कृष्ण, लेकिन हुननि जे मथां केॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी न। हालांकि शिव बाबा ई सभु कराइनि पिया, पूरे चक्कर जो पार्ट बि भरियलु आहे। जो थींदो, जीअं थींदो, थींदो वेंदो, है न। पर त बि कोई रीस करे, है न। ब्रह्मा बाबा थोरी सोचियो, त उन्हनि जो पार्ट हुयो। लेकिन कई माण्हू रीस करे पोइ कुझु न कुझु उल्टो सुल्टो चई छॾींदा आहिनि न, है न। त ईअं न करिणो खपे। जंहिंजो जो पार्ट आहे, पंहिंजे पार्ट खे स्मृति में रखो। हा, बाबा चईंदा आहिनि असांखे ब्रह्मा बाबा जीअं ठहिणो आहे, परंतु ईअं न उन्हनि खे किराइण लाइ पहिरियों ईअं थींदो हूंदो न। त बाबा ब्रह्मा बाबा चवनि था मुंहिंजी त अखियूं ई खुली वियूं। तव्हांजी बि अखियूं ई खुली वियूं न। तव्हां बि चईंदा असांजी त अखियूं ई खुली वियूं। 3 नेत्र त खुलंदो आहे न। तव्हां चईंदा असांखे बाबा जो सृष्टि चक्कर जो पूरो ज्ञान मिली वियो। मां जो आहियां, जहिड़ो आहियां, मुंहिंजी त अखियूं ई खुली वियूं। केतिरो वंडर आहे न। असां आत्मा फस्ट ऐं पोइ पंहिंजे खे देह सम्झी वेठा आहियूं। असल में मां आत्मा आहियां। मां आत्मा ॻाल्हायां थी, ॿुधां थी, ॾिसां थी, है न। मां केरु? अञा ॾिसो, तव्हांखे कोई चए फलानी फलानी, त तव्हांखे पंहिंजो शरीर यादि ईंदो आहे या हुन समय यादि ईंदो आहे मां त आत्मा आहियां, है न। हिनखे चइबो आहे कंप्लीट देही अभिमानी, है न। मां त आत्मा आहियां न, शरीर थोरी आहियां। त असां बाबा चवनि था कि असां आत्मा फस्ट, पोइ असां पंहिंजे खे शरीर सम्झी वेठा आहियूं। आत्मा चईंदी आहे असां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं, पोइ बि हाणे पंहिंजे खे आत्मा भुलिजी देह अभिमानी ठही वेंदा आहिनि। इन करे हाणे तव्हांखे पहिरियों इहे सम्झ ॾींदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। अंदरि में घुरंदा रहो कि मां आत्मा आहियां। कंहिंसां गॾु आहियां? बाबा सां। जीअं कमु करो त सोचो मां आत्मा बाबा सां गॾु इहे कमु थी करां, है न। हुन समय ईअं न सोचो मां फलानी कमु थी करां। त इहे अभ्यास करिणो।
आत्मा न सम्झण सां बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। फील कंदा आहियो बराबरि असां घड़ी घड़ी देह अभिमान में अची वेंदा आहियूं। महिनत करणी आहे न, हिते वेही रहो त आत्म अभिमानी थी करे वियो। बाबा चईंदा आहिनि असां त ॿारनि खे राजा ई ॾियण आया आहियूं, है न। बाबा असांखे राजा ई ॾियण आया आहिनि। अधु कलाक तव्हां असांखे यादि कयो आहे न, हाणे मां तव्हांखे आयो आहियां राजा ई ॾियण। अधु कलाक तव्हां असांखे यादि कयो। कोई बि ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे त चईंदा आहिनि हाय राम, परंतु ईश्वर व राम केरु, इहे कंहिंखे पतो न आहे। ईश्वर व राम केरु थींदो आहे? ईश्वर व राम केरु आहे, इहे कंहिंखे पतो न आहे। असली ईश्वर जो नाम रूप छा आहे? असली वो परमात्मा राम केरु आहे? तव्हांखे सिद्ध करिणो आहे। ज्ञान जो सागर, पतित पावन, सर्व जो सदगति दाता, त्रिमूर्ति परम पिता परमात्मा त शिव ई आहे। ज्ञान जो सागर, पतित पावन, सर्व जो सदगति दाता, त्रिमूर्ति परम पिता परमात्मा शिव ई आहे। ब्रह्मा विष्णु शंकर टिनिनि जो जन्म इकट्ठो आहे न। सिर्फ़ु शिव जयंती न, परंतु त्रिमूर्ति शिव जयंती आहे, है न। जॾहिं तव्हां लिखंदा बि आहियो त्रिमूर्ति शिव जयंती त हुनजो अर्थ सम्झो। मतिलबु शिव बाबा सां गॾु ब्रह्मा जो बि जनमु थींदो आहे, त शंकर जो बि जनमु थींदो आहे, त विष्णु जो बि जनमु थींदो आहे। मतिलबु उन्हनि खे स्मृति त अची वेंदी आहे न कि हाणे असांखे नई दुनिया जी स्थापना करणी आहे, पुराणी दुनिया जो विनाश कराइणो आहे, ऐं पोइ नई सत्युगी दुनिया जी पालना करणी आहे। मतिलबु उन समय खां पोइ स्थापना, विनाश ऐं पालना जी शिक्षा वठणु शुरू करे छॾींदा आहिनि न। कमु शुरू थी वेंदो आहे न, है न। विष्णु जे रूप में बि ब्रह्मा बाबा जी राजधानी ठहिणु हुन समय शुरू थी वई न। तत्वम, है न। त बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो जनमु ॾींहुं सो तव्हांजो। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु शिव जयंती न, त्रिमूर्ति शिव जयंती। ज़रूरु जॾहिं शिव जी जयंती हूंदी त ब्रह्मा जी बि जयंती हूंदी। शिव जी जयंती मल्हाईंदा आहिनि, परंतु ब्रह्मा छा कई, लौकिक पालौकिक ऐं इहा अलौकिक बाप आहे न, इहा प्रजापिता ब्रह्मा आहे। बाबा चईंदा आहिनि नई दुनिया जे लाइ नयो जन्म हाणे तव्हांखे मिलंदो आहे, है न। तॾहिं त 21 जन्मनि जो वरसो आहे न, त नई दुनिया जे लाइ हाणे असांजो जनमु थी वियो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे मिलंदो आहे, पोइ प्रायलोक थी वेंदो। जंहिंखे बाप रचदा ऐं रचना जो ज्ञान ई न, त अज्ञानी ठहरिया न, त अज्ञानी ठहरिया। अज्ञान जी नींद में सुम्ही पिया आहिनि। ज्ञान सां ॾींहुं, भक्ति सां आहे राति। शिवरात्रि जो अर्थ बि न ॼाणंदा आहिनि, इन करे उन्हनि जी हॉलीडे बि उड़ाए ॾींदा आहिनि, है न। त ज्ञान सागर, पतित पावन, सर्व जो सदगति दाता, त्रिमूर्ति परम पिता परमात्मा शिव। ज्ञान सागर, पतित पावन, सर्व जो सदगति दाता, त्रिमूर्ति शिव परम पिता परमात्मा शिव। त बाबा चवंदा आहिनि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ईंदा ई आहिनि सभिनि जी ज्योति जॻाइणु। तव्हां इहे बतियूं आदि जॻाईंदव त सम्झो हिननि जो कोई वॾो ॾींहुं आहे। शिव जयंती ते बाबा चवंदा आहिनि न इहा दीपावली न, लेकिन असांजी दीपावली कॾहिं हुजणी खपे, शिव जयंती ते। छोकी हुन समय नई दुनिया जी स्थापना जे कार्य जे लाइ बाबा अवतरित थी विया, त हुनजो यादगार आहे न। हाणे तव्हां जॻाईंदा आहियो अर्थ सहित, उहो माण्हू थोरी सम्झंदा, तव्हांजे भाषण में पूरो सम्झी न सघंदा। हाणे सॼे विश्व ते रावण जो राज्य आहे। हिते त मनुष्य केतिरा दुखी आहिनि, रिद्धी सिद्धी वारा बि ॾाढा तंग कंदा आहिनि।
अख़बारनि में बि पवंदो आहे, हिननि में ईवल सोल आहे, ॾाढो दुखु ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिननि ॻाल्हियुनि सां तव्हांजो कोई कनेक्शन न आहे। बाप त सिधी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, ॿार तव्हां मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव, है न। बाबा त सिधी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव, तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार यथार्थ रीति बाप खे यादि करणु, आत्म अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। सचाई सां पंहिंजो चार्ट रखिणो आहे, हिन में ई ॾाढो फ़ाइदो आहे। ॿियो आहे सभिनि खां वॾो दुख ॾियण वारो कांटो आहे काम विकार। इन ते योग बल सां विजय प्राप्त करे पतित खां पावन ठहिणो आहे। इन विकार ते योग बल सां पावन विजय प्राप्त करे पावन ठहिणो आहे। बाक़ी कंहिं बि ॻाल्हियुनि में बाक़ी कंहिं बि ॻाल्हियुनि सां तव्हांजो कोई कनेक्शन न आहे, है न। त मेन आहे पावन ठहिण जो। वरदान आहे प्रैक्टिकल जीवन द्वारा परमात्म ज्ञान जो प्रूफ ॾियण वारा धर्म युद्ध जे विजयी ठहो। हाणे धर्म युद्ध जी स्टेज ते अचिणो आहे। उन धर्म युद्ध में विजयी ठहिण जो साधन आहे तव्हांजी प्रैक्टिकल जीवन। श्री परमात्मा ज्ञान जो प्रूफ ई आहे प्रैक्टिकल जीवन। तव्हांजी मूर्त सां ज्ञान गुण प्रैक्टिकल में ॾेखारे में ॾियनि। छोजी अॼुकल्ह डिस्कस करण सां पंहिंजी मूर्त खे सिद्ध न करे सघंदा आहियूं, है न। लेकिन तव्हांजे संकल्प बोल कर्मनि सां, तव्हांजे संकल्प बोल कर्मनि सां, चाल चलन व्यवहार सां, बाबा चईंदा आहिनि न हाणे चहिरे ऐं चलन द्वारा एतिरो बेफ़िक्र रहो, एतिरो ख़ुशनुमा रहो कि माण्हू सोचनि अरे अहिड़ी टेंशन वारी जीवन में इहे केॾो फ्री आहिनि, केॾो ख़ुशि आहिनि, है न। पंहिंजी मूर्त खे सिद्ध करे सघंदा आहियो। त ज्ञान गुणनि खे प्रैक्टिकल में ॾेखारे में ॾियनि असांजी मूर्त द्वारा। डिस्कस करण सां पंहिंजी मूर्त खे सिद्ध न करे सघंदा आहियो, लेकिन पंहिंजी प्रैक्टिकल धारणा मूर्त सां हिकु सेकेंड में कंहिंखे बि शांत करे सघंदा आहियो। पंहिंजी प्रैक्टिकल धारणा मूर्त सां हिकु सेकेंड में कंहिंखे बि शांत करे सघंदा आहियो। स्लोगन आहे आत्मा खे उज्जवल ठाहिण लाइ परमात्मा स्मृति सां मन जी उलझन खे समाप्त करो। आत्मा खे उज्जवल ठाहिण जे लाइ परमात्म स्मृति सां मन जी उलझननि खे समाप्त करो। सभु मन जी उलझनियूं समाप्त थी वेंदियूं त आत्मा जी जोत जगी वेंदी, है न। सभु उलझनियूं समाप्त थी वेंदियूं त आत्मा जी जोत जगी वेंदी। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। योग सां ई मुक्ति थियण जी शक्ति मिलंदी आहे। पहिरियों त पंहिंजे खे हिकु मुख्य पॉइंट ख़्याल में अवश्य रखणी आहे। जॾहिं हिन मनुष्य सृष्टि जो झाड़ जो बीज रूप परमात्मा आहे त उन परमात्मा द्वारा जो नॉलेज प्राप्त थिए थी उहो सभु मनुष्यनि जे लाइ ज़रूरी आहे। सभु धर्म वारनि जे लाइ इहे नॉलेज वठण जो अधिकार आहे। बल हर हिकु धर्म जी नॉलेज पंहिंजी पंहिंजी आहे, हर हिक जो शास्त्र पंहिंजो पंहिंजो आहे। सभिनि पंहिंजी बुद्धि अनुसार शास्त्र ठाता आहिनि न। ज्ञान त हिकु ई आहे, है न। जी किताब त हिकु ई हूंदो आहे, लेकिन अलॻि अलॻि टीचर हुनखे अलॻि अलॻि रीति उन में जो अलॻि अलॻि टॉपिक्स आहिनि उहे सम्झाईंदा आहिनि, है न। त हर हिक जो शास्त्र पंहिंजो पंहिंजो आहे, हर हिक जी मत पंहिंजी पंहिंजी आहे।
जीअं बाबा चईंदा आहिनि कि कोई बि ॻाल्हि बाबा चई धारण करो, है न। जीअं बाबा चईंदा आहिनि पवित्रता जे लाइ, है न। त बाबा चईंदा आहिनि काम विकार में न वञिणो। त कोई सोचता आहिनि कि असां विकार में थोरी था वञूं, लेकिन ईअं ई चलो नॉर्मल हुन रीति हलंदा आहिनि। लेकिन हिकु थींदो बाबा चई काम विकार में हिकदमि पवित्र ठहिणो। त कोई हिकदमि ख़ुदि खे आत्मा भाव सम्झी करे ई हलंदा आहिनि, ॿियो कोई दृष्टि वृत्ति आहे ई न। त हर हिक जी धारणा पंहिंजी पंहिंजी आहे, हीअं हर हिकु सम्झे। त ईअं धर्मनि में बि बाबा जो ज्ञान त सभिनि जे लाइ आहे, लेकिन हर हिकु पंहिंजी पंहिंजी मत, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी मत आहे, हर हिक जो संस्कार पंहिंजो पंहिंजो आहे, लेकिन हीअ नॉलेज सभिनि जे लाइ आहे। भल उहे हिन ज्ञान खे न बि उठाए सघनि, असांजे घराने में बि न अचनि, परंतु सभिनि जो पिता हुजण जे कारण उन्हनि सां योग लॻाइण सां पोइ बि पवित्र अवश्य ठहींदा। हिन पवित्रता जे कारण पंहिंजे पंहिंजे सेक्शन में पद अवश्य पाईंदा। छो जो योग खे त सभी मनुष्य चाहींदा आहिनि। ॾाढा मनुष्य ईअं चईंदा आहिनि असांखे मुक्ति खपे, मगर सजाइनि सां छुटी मुक्ति थियण जी शक्ति बि हिन योग द्वारा मिली सघंदी है न। त चाहे बाबा जो मेडिटेशन सभिनि खे पसंदि ईंदो आहे न, ज्ञान भले ॿुधे न ॿुधे। त जेका बि बाबा खे यादि कंदा आहिनि, हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी निराकार रूप में उहो मेडिटेशन कंदा आहिनि, त उहे आत्मायूं पंहिंजे पंहिंजे धर्म में ऊच पद बि पाए सघंदियूं आहिनि, है न। न त जॾहिं उहे अंत में मथे वेंदियूं त उन्हनि खे सजा न मिलंदी या थोरी मिलंदी, है न। मुक्ति खे प्राप्त थियणु चाहींदियूं आहिनि त उन्हनि खे दुख अशांति सां मुक्ति मिली वेंदी, सजाइनि सां मुक्ति मिली वेंदी। त इन करे बाबा चवनि था कि ज्ञान सभिनि जे लाइ आहे। अजपा जाप अर्थात निरंतर ईश्वर याद, ये जो कहावत आहे श्वासोश्वास अजपा जाप जपता रहो, इन जो यथार्थ अर्थ आहे जॾहिं असां चईंदा आहियूं अजपा जाप, त इन जो यथार्थ अर्थ आहे जाप जे बग़ैर श्वासोश्वास पंहिंजो बुद्धि योग पंहिंजे परम पिता परमात्मा सां गॾु निरंतर लॻाइणो ऐं ईश्वर यादि श्वासोश्वास कायम हलंदी रहंदी आहे। हुन निरंतर ईश्वर यादि खे अजपा चईंदा आहियूं, है न। बुद्धि योग बाबा सां लॻो रहे। बाक़ी कोई मुख सां जाप जपणो अर्थात राम राम चइणो न आहे। अंदर में कोई मंत्र उच्चारण करणो इहो निरंतर हली न सघंदो आहे। उहो माण्हू सम्झंदा आहिनि कि असां मुख सां मंत्र उच्चारण न कंदा आहियूं, लेकिन दिलि में उच्चारण कंदा आहिनि, इहे अजपा जाप आहे। परंतु इहे त सहज हिकु वीचार जी ॻाल्हि आहे कि बसि असां वीचार ॾिनो ऐं अंदरि जाप जपूं था शिव 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 शिव, पर हिन सां बुद्धि योग त न लॻियो न। बसि उहो ध्यानु रहंदो आहे कि शिव 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 जपता रहूं बसि। लेकिन हिते सम्झ आहे मां आत्मा आहियां ऐं बाबा सां गॾु आहियां, है न। त मम्मा चवनि था त मुख सां उच्चारण न, लेकिन दिलि सां कई माण्हू चवंदा आहिनि कि असां मुख सां न दिलि में उच्चार कंदा आहियूं या जपा जापा, परंतु हीअ त सहज हिकु वीचार जी ॻाल्हि आहे। जिते पंहिंजो शब्द ई अजपा जापा, जंहिंखे पंहिंजे जी बि ज़रूरत न आहे, परंतु हीअ त सहज हिकु वीचार जी ॻाल्हि आहे। जिते पंहिंजो शब्द ई अजपा जाप आहे, जंहिंजी कोई ज़रूरत न आहे। आंतरिक वेही कोई मूर्ति जो ध्यानु बि न करिणो आहे, हीअं न कुझु सिमरन करिणो आहे, परंतु जी उहो बि निरंतर खाईंदे पीअंदे रही न सघंदो आहे न।
लेकिन असां जो ईश्वर यादि कंदा आहियूं उहो ई निरंतर हली सघंदी आहे। मतिलबु बाबा साईं उथो वियो खाओ पीओ, बाबा चलो रोटी खायूं, बाबा चलो इहे कमु करो, ईअं अंदरि ई अंदरि यादि रहे, इहे ॾाढो सहज आहे। बाबा चवनि था ईश्वर यादि, लेकिन असां जो ईश्वर यादि कंदा आहियूं उहो ई निरंतर हली सघंदी आहे, छो जो उहो ॾाढी सहज आहे। जीअं सम्झो ॿारु आहे, पंहिंजे बाप खे यादि कंदो आहे त हुन समय बाप जो फ़ोटो साम्हूं थोरी लाहींदो आहे, लेकिन मनसा वाचा करुणा बाप जी सॼी ऑक्यूपेशन एक्टिविटी गुण सहित हुनखे यादि रहंदा आहिनि, यादि ईंदा आहिनि। बसि उहो यादि अचण सां ॿारनि जी बि जो उहो एक्ट हलंदी आहे, है न। त बाबा चवनि था मनसा वाचा करुणा बाप जे बारे में ऑक्यूपेशन, जीअं अगरि ॿारु पंहिंजे बाप खे यादि करे त हुननि जी ऑक्यूपेशन एक्टिविटी गुण सहित सभु यादि अची वेंदा आहिनि। उहो यादि अचण सां ॿारनि जी बि उहा एक्टिविटी हलंदी आहे, एक्ट हलंदी आहे, तॾहिं संस्कृत फादर चवंदा आहिनि त हाणे असांखे बि उठते वेंदे खाईंदे पीअंदे यादि रहे कि मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे, त बाबा जी सभु एक्टिविटी ज्ञान गुण शक्तियूं मत असांजी ॿुधी में मर्ज रहनि ऐं असां उन अनुसार ई सोचूं ॻाल्हायूं कमु करूं। वैसे पंहिंजे खे बि ऐं पंहिंजे खे बि ॿिया सभिनि जी यादि दिलि में भीतर सां मिटाए हुन हिकु असली पारलौकिक बाप परम पिता परमात्मा जी यादि में रहणो आहे। उन में उठंदा वेहींदा खाईंदा पीअंदा निरंतर यादि में हली सघंदा आहियूं। उन दिलि सां उन्हनि जी यादि सां ई कर्मातीत ठहींदा। त हिन नेचुरल यादि खे अजपा जाप चईंदासीं, है न। त हिन नेचुरल यादि खे अजपा जाप चईंदासीं। छा ओम शांति अव्यक्त इशारो आहे। अभ्यास जी प्रयोगशाला में वेही योग जो प्रयोग करो त हिकु बाप जो सहारो ऐं माया जे अनेक प्रकार जे विघ्ननि सां किनारो अनुभव कंदव। हाणे ज्ञान जे सागर, गुणनि जे सागर, शक्तियुनि जे सागर में मथे मथे ई लहरनि में लहराईंदा आहियूं। हिन करे अल्पकाल जी रिफ्रेशमेंट अनुभव कंदा आहियूं, है न। लेकिन हाणे सागर जे तले में हली वञो त अनेक प्रकार जे विचित्र अनुभव करे रतन प्राप्त कंदव। बाबा चवनि था हाणे सागर में हली वञो, मथे मथे न हलो। मतिलबु कि बाबा जे हर ज्ञान गुण शक्तियुनि खे अनुभव में लायो, वीचार सागर मंथन करो त सागर जे तले में हली वेंदो। मथे मथे त मच्छियूं मिलंदियूं आहिनि न, हेठि तले में ॾाढो माल मिलंदो आहे, है न। त जीअं मां आत्मा आहियां, इहे ई पाठ खणो। बाबा संजो बाप आहे, इन में वीचार सागर मंथन करे तले में हली वञो कोई न कोई पॉइंट जी, त ॾाढा सारा विचित्र अनुभव करे रतन प्राप्त कंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।